बिजवा ज़िले मटियारी में पोलियो मुहिम जी अॼु खां शुरूआत कई वई। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख, सिहत खाते जे DHO पीर गुलाम हुसैन, SSP मटियारी फैसल बशीर मेमण भिच्छा पहुची रूरल हेल्थ सेंटर भिच्छा जी विज़िट कई। डिप्टी कमिश्नर मटियारी भिच्छा रूरल हेल्थ सेंटर जी सफ़ाई सुथराई जो जाइज़ो पिणु वरितो। पोलियो बाबति पंहिंजे ज़िम्मेवारनि खे मुकमल ज़िम्मेवारीअ सां अंजाम ॾियणु ऐं अवाम में पोलियो जे ख़ात्मे बाबति शऊर वधाइणु अवाम खे अपील कई वई त हू पंहिंजनि 5 सालनि खां घटि उमिरि वारनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा लाज़िमी पियारीनि त जीअं पोलियो जो मुकमल तौर ते ख़ात्मो थी सघे। ज़िले इंतिज़ामिया इन अज़म जो वर्ताउ कयो त पोलियो जे ख़ात्मे लाइ सभु वसीला इस्तेमालु कया वेंदा ऐं ज़िले मटियारी खे पोलियो फ्री बनाइण लाइ भरपूर क़दम खयां पिया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।